على رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كلا إذا بلغت التراقي وقيل من راق وظن أنه الفراق والتفت الساق بالساق إلى ربك يومئذ المساق اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد दुनिया फानी आहे हरगिज़ न आहे छो त दुनिया खे हिकु ॾींहुं ज़रूर छॾिणो आहे आख़िरत जा अहवाल ज़रूर पेश अचणा आहिनि जंहिंजो बयान अल्लाह तबारक व तआला हिन आयतुनि जे अंदरि फरमायो जंहिं वक़्त सकरात इंसाव निड़ीअ में पहुचे थो निड़ीअ में गर पैदा थिए थी सकरात जा गोगरा शुरू थियनि था रूह जी शिकतान लॻी वञे थी उन वक़्त बीमार जा मिट माइट अहल अयाल अफ़सोस करे चवनि था त आहे को झाड़ पढ़ंदड़ जेको हिन ते बीणो हुजे बीमार चङो भलो थिए या आहे कोई डॉक्टर जेको दवा ॾे त हिनखे शफ़ा हासिल थिए हज़रत बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा तराकीअ जी ॿी माना बि मनक़ूल कई आहे त मलाइक काफ़िरनि खे वेझो थियण न घुरंदा आहिनि पोइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां कंहिंजो साहु कढण ईंदा आहिनि उन वक़्त हिक ॿिए खे चवनि था त अवां मां केरु हिन काफ़िर जो रूह आसमान ते वठी वेंदो पर सही माना मथी आहे ऐं हदीस शरीफ़ में आहे त बिस्मिल्लाह और टीक जा लफ़्ज़ आयल आहिनि जिन मां मालूम थिए थो त तराकीअ मां मुराद पीणो विझणु आहे हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह बि उहा माना इख्तियार कई आहे त तराकीअ मां मुराद मुतलक इलाज कराइणो आहे وظن أنه الفراق والتفت الساق بالساق إلى ربك يومئذ المساق बीमार हुन वक़्त ख़्याल करे थो त हाणे दुनिया अहल अयाल माल मता खां जुदाई हीउ मरण जो वक़्तु आहे सकरात जी सख़्तीअ करे ॿई बुकियूं पेर जूं पिनियूं ख़ुश्कीअ खां हिक ॿिए ते वेढ़िजे वेझो थी वञनि थियूं मिली वञनि थियूं पोइ इंसान उन ॾींहुं तोखे पंहिंजे परवरदिगार ॾांहुं हलणो पवंदो पोइ ख़ुदा वटि पहुचण वक़्त बि जेकॾहिं उहो शख़्स काफ़िर आहे त उन लाइ सख़्त मुसीबत आहे फला सदक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला उन मरदूद काफ़िर न ख़ुदा रसूल जी तस्दीक कई ऐं न की निमाज़ पढ़ियई उबतो तस्दीक ईमान जे एवज़ इनकार ऐं कुफ़्र कयई ख़ुदा ताला जे हुक्मनि खां मुंहुं मोड़ियई ثم ذهب إلى أهله يتمطى हट ऐं मगरूरी ऐं फ़ख्र में
पंहिंजे अहल अयाल ॾांहुं नाज़ मां टिड़ंदे वियो। मतिलब त कुफर कयई, ॿियो वरी उन ते फ़ख्र कयई त ही जेको मूंखे दुनिया आहे इहा हमेशा हूंदी। इन दुनिया जे करे, उहिदनि जे करे माण्हुनि सां ॾाढो कयई, ज़ुल्म कयई, नाइंसाफ़ी कयई, अल्लाह पाक जा बि हक़ अदा न कयई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बि हक़ अदा न कयई, क़ुरान पाक जा बि हक़ अदा न कयई, न रिश्तेदारनि मिटनि माइटनि ओड़े पाड़े वारनि जा हक़ अदा कयई। बसि माल जे घुंड में अची करे, तकबर में अची करे जीअं हुनखे नफ़्स सिकियो होॾे सिकिजी वियो। न ईमान आंदई, न निमाज़ पढ़ियई। अल्लाह पाक फरमाए थो औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला। ख़राबी ऐं वेरानी आहे तोला ए काफ़र, पोइ बि तोला ख़राबी ऐं वेरानी आहे, वरी बि तोला बर्बादी ऐं ख़राबी, पोइ बि तोला बर्बादी आहे वेरानी। 4 दफ़ा अल्लाह पाक फरमाए थो। जंहिंजे लाइ रब चवे तुंहिंजे लाइ बर्बादी आहे, ख़राबी आहे, त हुन इंसान जो कहिड़ो हशर थींदो। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल जो हथ वठी फरमायो औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला। जंहिंजी मथे माना गुज़री तॾहिं अबू जहल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो त ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं ऐं तुंहिंजो ख़ुदा मूंखे कुझु बि करे न सघंदा, मूंखे छो झलियो अथई, छॾे ॾे, अवी मूं सां पूरा पइजी न सघंदा। तंहिं ते इहे लफ़्ज़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ुबान मुबारक वारा बेआईनी अल्लाह ताला क़ुरान पाक में नाज़िल कया। तंहिं करे आयतुनि जो तफ़सीर अबू जहल जे लाइ थींदो त अबू जहल न ईमान आंदो ऐं न की निमाज़ पढ़ी, उबतो कुफर जे करे हक़ ऐं हिदायत खां मुंहुं मोड़ियई ऐं पंहिंजे अहल अयाल ॾांहुं मोटियो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾाढो को सुठो जवाबु ॾिनो आहे। पोइ अहिड़े मरदूद काफ़र लाइ दुनिया में बि ख़राबी ऐं आख़िरत में बि अज़ाब आहे। त इंसान हक़ जे ॻाल्हि जो इनकार न करे, उनखे कूड़ो न करे ऐं निमाज़ पढ़े। निमाज़ न पढ़णु इहो काफ़िरनि जो पीछो आहे। जे अबू जहल हक़ जे ॻाल्हियुनि खां इनकार कयो, ठीरो थियो, ज़िद करे बीही रहियो, निमाज़ न पढ़ियई, अल्लाह पाक हुन जे लाइ फरमायो ख़राबी आहे, ख़राबी आहे, ख़राबी आहे, ख़राबी आहे। त पोइ जेको जंहिंजो पोइ लॻ हूंदो आहे उहो उन जे तरफ़ निस्बत कई वेंदी आहे। दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे तौहीद ते रब सां रहण फरमाए ऐं 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। न त जेके काफ़िर मुशरिक बेनिमाज़ी उन जे लाइ 4 दफ़ा अचे थो त उन जे लाइ ख़राबी आहे, वहिल आहे, ख़राबी आहे, वहिल आहे। इंसान खे बेकार छॾे ॾिबो छा? अल्लाह तो फरमाए ईअं न, तॾहिं बि न थींदो। अयहसबुल इंसानु अन युतरक सुदा। हिते वरी अल्लाह ताला इंसान खे ख़बरदार थो करे संदसि पैदाश हीच दर हीच जी ख़बर थो फरमाए त छा काफ़िर इंसान ईअं थो भाए त ईअं ई मुंहं मल बेकार छॾे ॾिबो।
ऐं उन खां कंहिं बि क़िस्म जी बाज़ पुरुष न कबी, उहो ख़्याल बातिल आहे। हर कंहिं इंसान खां ज़रूर संदन अमलनि जी बाज़ पुरुष थींदी, पुछा थींदी। ऐं ख़ुदाई अमर नहीअ जो बि मुकल्लफ़ हर को आहे। इंसान अल्लाह पाक हुनखे हवास ॾिना, हुनखे शरीयत जो मुकल्लफ़ बणाइण फरमायईं त तोखे अल्लाह जे ज़ात जे मथां ईमान आणिणो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जी तस्दीक करणी आहे, नमाज़ पढ़णी आहे, रोज़ो रखणो आहे, ज़कात ॾियणी आहे, हज करणो आहे, अबे अमा सां चङाई करणी आहे, ओड़े पाड़े सां भलो हलणो आहे। हीअ इंसान न सम्झे त बसि मूंखे अजायो ऐं बेकार करे पैदा कयो वियो आहे। इंसान में वॾो मक़सद आहे, अल्लाह पाक पंहिंजे बंदगीअ जे लाइ पैदा करणु फरमायो। इंसान जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ऐं रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारींदो, मरण खां बाद में पोइ जीअं उहो इंसान ख्वाहिश कंदो, तलब कंदो रब खां, अल्लाह पाक हुनजी तलब उहा पूरी करणु फरमाईंदो। पर जेको इंसान हिन दुनिया जी ज़िंदगीअ में अल्लाह जे अहकामनि, अल्लाह पाक जे कलाम मजीद जे आयतुनि खे विसारे छॾींदो, तो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह पाक फरमायो असां हुनखे अंधो करे उथारींदासीं। हू राणियूं ऐं दाऊं कंदो, रब लिमा हशरतनी आमा, परवरदिगार मुंहिंजा मूंखे तो अंधो छाॾे करे उथारियो आहे, मां त दुनिया में ॾिसंदो हुयुमि। अल्लाह पाक जे तरफ़ खां जवाब मिलंदो त जहिड़े नमूने तूं मुंहिंजे आयतुनि खे विसारे छॾियो हो, अॼु मां तोखे विसारे छॾियो। त इंसान जे मथां अल्लाह जा हक़, रसूल जा हक़, क़ुरान जा हक़, शरीयत जा हक़ आहिनि। इंसान वॾे मक़सद जे लाइ पैदा कयो वियो आहे, सिर्फ़ दुनिया जे कमाइण जे लाइ न, कारोबार जे लाइ न। इहो कारोबार ज़रूरत आहे, बाक़ी मक़सद न आहे। मक़सद आहे अल्लाह जी बंदगी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत, अल्लाह जी बंदगी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत में इंसान गुज़ारींदो, अल्लाह पाक रिज़्क़ जो ज़िम्मो त पाण खणणु फरमायो आहे। अॻिते अल्लाह तबारक व तआला इंसान खे पंहिंजे असुल ख़िलक़त ॾांहुं तवजो वठाइण फरमाए थो। अलम यकुन नुतफ़तम मिन मनी युमना सुम्मा कान अलक़तन फख़लक़ फसव्वा, के इंसान तूं अवल में मनीअ जो हिकु फुड़ो न हुई छा, जो मर्द जो उज़वो तनासुल मां निकिरी औरत जे रहम में हारियो वियो, तंहिंखां पोइ अहिड़ो फुड़ो फिरी रत बदल थियो, तंहिंखां बाद पंहिंजे कुदरत कामिल सां उन औरत मां इंसान खे पैदा कयो, मुंहिंजो ज़रूरु विधो, पोइ संदसि उज़वा नंढा ऐं वॾा बराबरि ऐं सालिम कया। इहो अल्लाह जो इंसान, रब जी कारीगरी कुदरत जो पाणीअ जे मथां शिकिल ठाहिण फरमायई। फजअल मिन्हु ज़ौजैनि الذكر والأنثى, पोइ हिन मां ॿ क़िस्म मर्द ऐं औरत कयाई, जिन करे इंसान जो नसुल क़ाइम रहे थो। अल्लाह पाक अॻिते फरमायो अलैस ज़ालिक बिक़ादिरिन अला अन युहयियल मौता, को ख़ुदा ताला जल शानु जंहिं पंहिंजे हेॾी कुदरत कामिला सां इंसान खे अदम ऐं नेस्त मां मौजूदु कयो, सो बाक़ी क़यामत में मोलनि खे जीआरे न सघंदो छा? बेशक जीआरे सघंदो जेको वॾी कुदरत वारो आहे। सुभानक अल्लाहुम्मा जल्ल मजदहू।
हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का ही रिवायत मनक़ूल है तो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवामा जेको सूरत वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन इहा पढ़े जॾहिं अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन पढ़े त उनखे चवणु घुरिजे भला वाना अला ज़ालिका मिनश शाहिदीन। आख़िर में सूरत वत्तीन जे पछाड़ीअ में इहे लफ़्ज़ चवणु मुस्तहब आहिनि भला वाना अला ज़ालिका मिनश शाहिदीन। ऐं जेको क़ुरान पढ़ंदड़ हीअ सूरत पूरी करे अलैस ज़ालिका बिक़ादिरिन अला अन युहयियल मौता त भला लफ़्ज़ चवणु घुरिजेसि त हाउ साईं तूं असांखे इन शइ जे मथां क़ादिर आहीं जो मरण खां बाद में जॾहिं क़बरनि मां उथारियो वेंदो तूं असांखे साॻीअ सूरत में ज़िंदह करण वारो आहीं भला इहा शइ हाउ सची आहे हक़ आहे। ऐं जॾहिं सूरत वल मुरसलात पूरी करे फ़बिअय्यि हदीसिन बअदहु युमिनून उते को पढ़ंदड़ चवे आमन्ना दुआए अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे पूरी ज़िंदगी अल्लाह पाक पंहिंजा हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं आख़िरी घड़ी जॾहिं तव्हां असांजो इन दुनिया मां लाॾाणो थिए त अल्लाह पाक ज़बान ते कलमो शहादत जारी करण फरमाए आमीन वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या अल्लाह असांजा हालत रहम कर जग जहान ते रहम करणु फरमा बीमारनि खे कामिल शफ़ा अता फरमा कर्ज़दारनि जे कर्ज़ में आसानी करणु फरमा ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम हस्बुनल्लाहु व निअमल वकील व निअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम रब्बना अन्ना मग़लूबुन फंतसिर रब्बि इरहम्हुमा कमा रब्बयानी सग़ीरा रब्बि इजअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फिर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका ईमानन मुस्तक़ीमा व फ़ज़लन दाइमा व रिज़्क़न वासिआ व इल्मन नाफ़िअन व अमलन मुतक़ब्बला। अल्लाहुम्मा अनिस वहशतना फ़ी क़ब्रिना अल्लाहुम्मा अरहमना बिल क़ुरआनिल अज़ीम वजअलहु लना इमामन व नूरन व हुदन व रहमा। अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीतु व अल्लिमना मिन्हु मा जहल्तु वरज़ुक़ना तिलावतहु आनाअल लैल व आनाअन नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्ला